नाज़ी सीता रोड जे गोड मुरीद खां लाखेर में पीपी अखबार मक़बूल अहमद सोलंकी जे सरकार सां मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें 700 खां वधीक मरीज़नि जी मुफ़्त चकास करे दवाऊं ॾिनियूं वयूं। वधीक तफ़सील लाइ पेश आहे मुनवर अली सोलंकी जी हीअ रिपोर्ट। मौजूद आहियूं सीता रोड लॻे ॻोठ मुरीद खान लाखेर में, जिते तव्हां कराची जा माहिर डॉक्टर जेके आहिनि अल ख़ैर समाजी तंज़ीम जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि जी अॻुवाणी में लेडी डॉक्टर ऐं मर्द जेके आहिनि कराची जा माहिर डॉक्टर उन्हनि हिकु रोज़ा जेका मुफ़्त तिबी कैंप लॻाई आहे, जंहिंमें मलेरिया, टाइफाइड, स्किन ऐं गैस्ट्रो जा जेके मरीज़ जेके आहिनि वॾे अंग में जेको हिते पहुता आहिनि। अचो त असां उन्हनि पेशेंट्स ऐं जेके आहिनि डॉक्टर जेके आहिनि ऐं हिन मेडिकल कैंप जेका आहिनि लॻाईंदड़ जेके आहिनि मक़बूल अहमद सोलंकी, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त वधीक उन्हनि जो छा चवणु इनके लिए मदद के लिए कोशिश कर रहे हैं, ये भी बहुत बड़ा सवाब है। तो मुझे पूरी उम्मीद है इंशाअल्लाह ताला मीडिया और हम और तमाम लोग मिल के इस मुसीबत जो आई हुई है इस सिंध के अंदर, बहुत बड़ी मुसीबत है, क्योंकि मैं तो अपनी आंखों से देख रहा हूँ ना, मैं जाता हूँ फाइट पे जाता हूँ, तो मुझे एहसास ये हो रहा है कि अगर लोग इस वक्त नहीं सोचेंगे तो ये उनकी तबाही है, ये तो तबाह हुआ वो भी बर्बाद होंगे। इसलिए मैं ये पैगाम दूंगा कि जो मेरी बात सुन रहा है, खुदा के वास्ते, अल्लाह के वास्ते मैदान में उतरे, फिजिकली फाइनेंशियल जैसे भी है, वो इनकी मदद करे, सैलाब ददगान की। ये मेरा पैगाम है सबके लिए। में असां ॾाढी पंहिंजी मदद पाण पता कोशिशि कयूं, कम किस्म को सहकार न थियो आहे। बाक़ी असां पंहिंजे दोस्तनि जी कोशिशुनि सां ऐं पंहिंजे NGOs खे ॿिनि टिनि खे इन्वॉल्व कयो आहे, जंहिंमें अलख़ैर आहे, रेडियंस कंप वारा आहिनि, इन्हनि सां कोशिशुनि सां गॾु असां पंहिंजे पता कयूं ऐं तक़रीबन असां राशन बि विरायो आहे, मेडिकल कैंप्स बि लॻारायूं आहिनि ऐं पंहिंजे माण्हुनि भाउरनि सां दुख सुख में गॾु बीठो आहियां ऐं कमु कयूं था पिया, इंशाल्लाह कमु कंदा रहंदासीं। असां वटि त हिननि जेको आहे यूनियन काउंसिल बारिशाह में 1200 बैग्स राशन आहे, 600 मॉस्किटो आहिनि, 50 टेंट आहिनि। असांजो जेको आहे सो ही अॼोकी मेडिकल कैंप जेका तारीख़ी मेडिकल कैंप ही, जंहिंमें मलेरिया जूं स्क्रीनिंग टेस्टूं थियूं, हज़ारे माण्हुनि खे दवाऊं मिलियूं। तो यहाँ पर बहुत अच्छा रिस्पॉन्स आ रहा है। हमने यहाँ पर कोशिश की है कि 10 से 15 गाँव मुख्तलिफ उनको कवर कर रहे हैं, क्योंकि सब में अनाउंसमेंट की थी। हमारे साथ 8 डॉक्टर्स हैं, उसमें 6 फीमेल डॉक्टर्स हैं, क्योंकि यहाँ पर हमें पता चला था कि फीमेल पेशेंट्स का एक इशू है, क्योंकि ज़्यादातर मेडिकल से मेल डॉक्टर्स आ रहे हैं, तो फीमेल्स को थोड़ा सा इशू रहता है। तो हमने कोशिश की और डाव के डॉक्टर के साथ कोलैबोरेट करके फीमेल डॉक्टर्स और बाकी डॉक्टर्स को मिला के टीम लेकर आए और यहाँ पर अभी तक हम 500 से ज़ायद मरीज देख चुके हैं। या माण्हू तमामु घणा हुया, त हे नेक्स्ट कमिंग जेको वीकेंड हूंदो उन ते वरी ॿियो दफ़ो बि असां सां गॾु हिते मेडिकल कैंप करण जो प्रोग्राम रखियो आहे ऐं राशन डिस्ट्रीब्यूशन जे हवाले सां चवंदा त इंशाल्लाह असां तव्हांखे हिते हुन में UC मुरीद लाखेर में बि जीअं हूअ UC बालिशाह में करे आया आहिनि, त नेक्स्ट उन्हनि जो स्टेप जेको आहे UC मुरीद लाखेर हूंदो ऐं उन खां अलावा रिहेबिलिटेशन ते बि बिल्कुलु उहो असां सां गॾु ऑन बोर्ड आहिनि ऐं अलाह कंदो त जेको असांजो वस हूंदो ऐं उन्हनि चयो आहे त जेको असांजो वस हूंदो उहो असां सां गॾु थी हिते असांखे वठण आयासीं। बुखार हो, पेट में सूर, नंढड़ीअ खोड़ में सूर, हाणे दवा त मिली आहे, हाणे वञूं था बसि मोटे। डॉक्टर आणियूं, डॉक्टर उन्हनि चेक ते कई दवा सुठी ॾिननि। हा हा मुक्ति अथनि, दवा भली नी अथनि। हा बा डॉक्टर सही हो, पर इहा त महिरबानी कयो न ॻोठ वारनि ते। वॾेरे अशरफ हणाई आहे, असांखे वॾी टेक ॾिनी अथई, दवाऊं बि ॾिनी अथई, डॉक्टर भला आहिनि, नर्सियूं भलियूं आहिनि, पर ॿियो बि त इलाज। हाँ दवाऊं हम ये प्रोवाइड कर रहे हैं कि जो भी मरीज आ रहे हैं हम उनका मुफ्त में मुआयना कर रहे हैं। मेरे पीछे आप लोग देख सकते हैं कि वहाँ पर मुआयना चल रहा है पीछे। उसके अलावा हमारे पास 6 से 8 माहिर डॉक्टर्स की टीम मौजूद है अंदर, जो कि मरीजों का मुफ्त इलाज कर रही है और उनका चेकअप कर रही है, उनसे उनकी बीमारी के मुतालिक सवालात कर रही है और उस हिसाब से उनको दवाइयाँ लिख के दे रही है। हम सोच के तो आए थे कि हम 500 मरीज तक पूरे करें, लेकिन यहाँ पर क्या कहते हैं इतना ज़्यादा लोग मौजूद हैं। अभी तक हम 500 से ऊपर मरीजों को देख चुके हैं और शाम तक हमारा इरादा है कि 700 से 800 मरीजों को हम यहाँ तक देख के जाएं, जब तक हम लोग यहाँ पर मौजूद हैं। सबसे ज़्यादा पेशेंट आए हैं वो सारे ये प्रेजेंटिंग कंप्लेन के लेकर आए हैं। बहुत बेसिक सी बुखार है, खांसी है, थकावट है, तबीयत ख़राब है, नौजिया हो रहा है, इस तरह की बेसिक बीमारियां सबसे ज़्यादा आई हैं। तो उसकी नॉर्मली सबसे ज़्यादा जो हमें लगता है कि हो सकता है वो डेंगू मलेरिया वाली चीज़ें हैं। डेंगू मलेरिया या कोई रैश, कोई स्किन रैश हो गया, कोई जख्म हो गया, घाव हो गया पानी की वजह से, किसी किस्म की इस तरह की बीमारियां सबसे ज़्यादा आई हैं। दवा असांखे मिली आहे ऐं महिरबानी करे राशन बि असांखे मिलियो वञे। मां दिलू खोखर मां आयो आहियां दिलू खोखर खां, कोठी खोखर खां आयो आहियां। इहा महिरबानी
जेको आहे टाइफाइड चमड़ी जी बीमारी में जेको आहे तक़रीबन मरीज़नि जी जेका वरतल आहे उन्हनि जी जेका घणाई हुई हिननि जेका उमेदु ज़ाहिर कई आहे त असांखे हिन तिबी कैम्प मां जेको असांखे फ़ाइदो मिलंदो ऐं असीं सिहतयाब थींदासीं। कैमरामैन माजिद मल्हार सां गॾु मुनवर सोलंकी।